नासी ख़बर शेयर कंदासीं त लॻे थो त फ़िरौनियत रुॻो इमरान ख़ान में नाहे। फवाद चौधरी बि दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे। नासिर शाह चयो त सियासी नाकामी ऐं मुआशी तबाही खां सवाइ इमरान ख़ान जो कहिड़ो कारनामो आहे। नासिर हुसैन शाह चयो त फवाद चौधरी जहिड़ा माण्हू न रुॻो पाण सियासत मोतमरंदा पर इमरान ख़ान खे बि ॿोड़े छॾींदा। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त लॻे थो त फ़िरौनियत रुॻो इमरान ख़ान में नाहे। फवाद चौधरी बि दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे। सियासी नाकामी ऐं मुआशी तबाही खां सवाइ इमरान ख़ान जो कहिड़ो कारनामो आहे। नासिर हुसैन शाह चयो त फवाद चौधरी जहिड़ा माण्हू न रुॻो पाण सियासी मौत मरंदा पर इमरान ख़ान खे बि ॿोड़े छॾींदा। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त लॻे थो त फ़िरौनियत रुॻो इमरान ख़ान में नाहे। फवाद चौधरी बि दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे। सियासी नाकामी ऐं मुआशी तबाही खां सवाइ इमरान ख़ान जो कहिड़ो कारनामो आहे। नासिर हुसैन शाह चयो त फवाद चौधरी जहिड़ा माण्हू न रुॻो पाण सियासी मौत मरंदा पर इमरान ख़ान खे बि ॿोड़े छॾींदा। नासिर शाह जो चवणु आहे त लॻे थो त फ़िरौनियत रुॻो इमरान ख़ान में नाहे। फवाद चौधरी बि दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे। सियासी नाकामी ऐं मुआशी तबाही खां सवाइ इमरान ख़ान जो कहिड़ो कारनामो आहे। फवाद चौधरी जहिड़ा माण्हू न रुॻो पाण सियासी मौत मरंदा पर इमरान ख़ान खे बि ॿोड़े छॾींदा। हिकु भेरो ॿीहर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां शबीर लाशारी। जी शबीर, आगाह कजो वधीक छा चवणु आहे नासिर शाह जो? जी बिल्कुलु सुभाणे नासिर हुसैन शाह फवाद चौधरी बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त लॻे थो त फ़िरौनियत रुॻो इमरान ख़ान में न पर फवाद चौधरी जो दिमाग़ी तवाज़ुन जेको आहे उहो बि बिगड़ी चुको आहे। हुन चयो त इमरान ख़ान जो शहीद भुट्टो सां कहिड़ो मुक़ाबिलो, किथे राजा भोज ऐं किथे गंगो तेली। सुभाणे नासिर हुसैन शाह चयो त इस्लामिक बैंक इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस 73 जेको मुतफ़िक़ा आइन आहे, इहे जेके कारनामा आहिनि उहे शहीद भुट्टो जा आहिनि। इमरान ख़ान जो कारनामो कहिड़ो आहे उहो ॿुधाए। इमरान ख़ान रुॻो सियासी नाकामी खां सवाइ मुल्क खे छा ॾिनो आहे, मुआशी तबाही ऐं इख़लाक़ी पस्ती जेका आहे उहा ई ॾिनी आहे। चवणो हो त इमरान ख़ान शहीद भुट्टो सां पंहिंजो कहिड़ी भेट करे थो। शहीद भुट्टे खे जॾहिं फाही ॾिनी वई त माण्हुनि उन सां मोहबत में जेको आहे पंहिंजो पाण आपघात कयो। फवाद चौधरी जहिड़ा जेके माण्हू आहिनि उहे ख़ुदि सियासी मौत मरंदा ऐं इमरान ख़ान खे बि जेको आहे ॿोड़ींदा। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सीलनि लाइ।